अटॉर्नी जनरल इश्तर ओसाफ उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां नई मुक़ररी ताईं खेसि कम जारी रखण जी हिदायत। ज़रनि मूजिबि अटॉर्नी जनरल इश्तर ओसाफ तबियत जी ख़राबी सबबि उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी। हुकूमत नए अटॉर्नी जनरल जी मुक़ररी लाइ मुख़्तलिफ़ नालनि ते गौर शुरू करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट मना थियल फंडिंग केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान के 18 अक्टूबर ताईं गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। एफआई पारां फॉरेन एक्सचेंज एक्ट तहत दाख़िल कयल केस में इमरान खान जी 5000 रुपयनि जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर। अदालत जे तलब करण ते इमरान खान ज़ाती हैसियत में पेश थियो। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾिना त दरख़्वास्त गुज़ार स्पेशल कोर्ट में पेश थिए त एतिराज़ न हूंदो। लाॻापियल अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी कई त हिते दरख़्वास्त गैर मौसर थी वेंदी, न त ॿीहर ॿुधणी कई वेंदी। अदालत ॿाहिरियां ॻाल्हाईंदे इमरान खान चयो त जेल वञण लाइ तयार आहियां। साइफ़र बाबति सदर आरिफ अलवी पंहिंजे बयान जी वज़ाहत करे चुको आहे। एजेंसियुनि जो कमु फोन टैप करण न पर हिफ़ाज़त करण आहे। सर्वेलेंस थींदी आहे पर फोन लीक थियण वॾो ॾोह आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो आहे त हुकूमत पंहिंजी चोरी बचाइण लाइ नैब कानून में तब्दीली कई। शहबाज ऐं हमज़ा शहबाज ते 1100 अरब रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम आहे। ॿिन्ही खे नारो ॾिनो पियो वञे। इस्लामाबाद में तकरीब खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त साज़िश करे पीटीआई जी हुकूमत हटाई वई। मुंहिंजा पैसा ॿाहिरि हुजनि हा त एब्सोल्युटली नॉट चवण जी ज़रूरत न पवे हा। हुननि जा पैसा ॿाहिरि पियल आहिनि, उन करे ही गुलाम आहिनि। आमदनी खां वधीक असासा केस समूरी दुनिया में ॾोह तस्वर कयो वेंदो आहे। आलमी मयार ऐं मक़ामी कानून खे नज़र में रखंदे नैब तरमीमुनि जो जाइज़ो वठंदासीं। हर कमु पार्लियामेंट कंदी त फ़ैसिला करण जे अमल में सुस्ती ईंदी। LNG मुआहिदे में हक़ीक़तुनि जे उबतड़ केस ठाहियो वियो। अहिड़े क़िस्म जा मुआहिदा हुकूमती लेवल ते थींदा आहिनि। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जा नैब तरमीमुनि ख़िलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त ते रिमार्क्स। जस्टिस इजाज़ुल हसन रिमार्क्स में चयो त नैब तरमीमुनि सां स्टेटमेटिक करप्शन खे हथी मिलंदी। तरमीम जे इजाज़त ॾिनी वई आहे त उहे माली फ़ाइदो वठनि जेके नैब कानून जे ज़मरे में न अचनि। अदालत केस जी ॿुधणी अंगारे ताईं मुलतवी करे छॾी। मेगा मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जी बरियत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। लाहौर जी स्पेशल सेंट्रल कोर्ट आॾो लीगी अॻवाननि जे वकील अमजद परवेज़ मौक़िफ़ अख़्तियार कयो त एफआई बदनियती ते बदल केस ठाहियो। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जे अकाउंट में का बि रक़म न आई। कानून मूजिबि प्रोसिक्यूशन खे केस साबित करणो आहे, पर हेल ताईं रिश्वत जे इल्ज़ाम जो को बि सबूत पेश नाहे कयो वियो। एफआई जे वकील फारूक बाजवा दलील ॾींदे चयो त जवाबदार मसरूर अनवर शहबाज शरीफ जे अकाउंट खे ऑपरेट कंदो रहियो आहे। वकील अमजद परवेज़ चयो त मसरूर अनवर कॾहिं बि शहबाज जो अकाउंट नाहे हलायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन विच में गुज़िरियल राति थियल मुलाक़ात जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। ज़रनि मूजिबि चौधरी शुजात हुसैन वज़ीर आज़म खे आर्मी चीफ जी मुक़ररी ते मशवरो ॾिनो त हीउ हसास ऐं क़ौमी ज़िम्मेवारी जो मामिलो आहे। कंहिं ते ध्यानु ॾियण बदिरां आइन ऐं कानून ते अमल कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चौधरी शुजात हुसैन खे ख़ातिरी कराई त बिल्कुलु ईअं ई थींदो। सिहत बाबति पुछण ते चौधरी शुजात हुसैन वज़ीर आज़म खे मुखातिब थींदे चयो त अवां महांगाई घटाए छॾियो, मां पाण ई ठीक थी वेंदुसि। शहबाज शरीफ जवाब ॾिनो त सागदार अची वियो आहे, रुपए जो मुल्ह बहितर थिए पियो, महांगाई घटिजी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ एशिया में एतमादी साज़ी जे ख़तमनि जे हवाले सां थींदड़ कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ काज़ाख़स्तान पहुची वियो। इलाइक़ाई ऐं आलमी मसइलनि ते पाकिस्तान जे मौक़िफ़ खां आगाह कंदो। काज़ाख़स्तान जे शहर आस्ताना में एशिया में एतमादी साज़ी जे हवाले सां शमुल्की सरबराही कॉन्फ्रेंस थींदी।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। वज़ीर आज़म उन हवाले सां बयान जारी कंदे चयो त मौसमियाती तब्दीलियुनि सबबि थियल नुक़साननि मज़बूत कोशिशुनि जी अहमियत खे वधाए छॾियो आहे। दुनिया तवानाई ऐं खुराक जी क़ीमतुनि जे इज़ाफ़े सबबि बहरान खे मुंहुं ॾेई रही आहे। इलाइक़ाई ऐं आलमी मसइलनि ते पाकिस्तान जो मौक़िफ़ उजागर कंदुसि। नोबल इनाम याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई दादू पहुची वई। बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो बि दौरो। सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं अज़रा पेचुओ मलाला यूसुफ़ज़ई खे बोर्ड मुतासिरनि जी कैंप जो बि दौरो करायो। सिंध जे वॾे वज़ीर मुरादिल शाह चयो आहे त मलाला जे दौरे सां सिंध में इंसानी बहराननि वारो मामिलो आलमी सतह ते उजागर थींदो। सिंध हाईकोर्ट हैदराबाद बेंच मंछर जा कट बंद करण ऐं पाणी नेकाल जे मुस्तक़िल हल लाइ ज़िले इंतिज़ामिया ऐं दरख़्वास्त गुज़ारनि खे मैकेनिज़म जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणीअ दौरान NHA अमलदारनि खे इंडस हाईवे जो रहियल कमु न करण ते छंड। NHA अमलदारनि आचर ताईं कट बंदि करे इंडस हाईवे ते ट्रैफ़िक लाइ बहाल करण जी ख़ातिरी। जस्टिस इक़बाल कलोडो रिमार्क्स ॾिना त खाणोट खां लाका रोड ताईं इंडस हाईवे जो 25 किलोमीटर कमु अञा ताईं शुरू नाहे थी सघियो। रोड हादसनि में माण्हू मरी रहिया आहिनि। मांझंद वटे ताज़ो हादसे में 15 खां वधीक हयातियूं ज़ाया थियूं। छा अवां चाहियो था त माण्हू मरंदा रहनि? सिंध में बोर्ड मुतासिरनि खे बीमारियुनि वकोड़े वरितो। गैस्ट्रो मलेरिया ऐं डेंगी सबबि अॼु वधीक 7 हयातियूं ज़ाया। टंगवाणी वासी लियाकत अली मलिक तेज़ बुखार सबबि फौत। जोई जे ॻोठ ड्रिगबाला में ॿारड़े मुज़मिल लगारी मलेरिया वॻे दम ॾेई छॾियो। दड़ो भरिसां ॻोठाणे असलम सुमरो ऐं पका चांग वेझो। ॻोठ मशहूर बालादी जो नौजवान मशहद रज़ा बालादी खां डेंगी हयाती खसे वरिती। कंबर वेझो पुरत हुबली चांडियो। ठारूशा भरिसां नींगरी सिंधु मलाह ऐं फरीदाबाद में ॿारड़े नवीता चांडियो मलेरिया वॻे फौत। अहिड़ा असां ज़िंदगी पूरी असांजी अहिड़ी हालत कोन थी। तन नाला पाक ढकड़ ला ना लियान ऐं तनु गाड़ो करे पंहिंजो हला गुबरी विझा दुनिया खां बिना पंहिंजो भाती ज़िंदगी बचाया। मूं छितिया गाजर विका आहिनि ऐं नंढड़े खे खणी वई आहियां। 2 कलाक जे अंदरि मुंहिंजो नंढड़ो गुज़ारे वियो। ही बचा विसारण जहिड़ा आहिनि, ही कोन था विसरी सघनि। मौत जो लपो अची वञे, क़बर जो लपो अची वञे, तूं मां खे विसरंदो, असांजी मां खे न विसरी सघंदो। को न असां लाइ मीर न पीर, सब खुदा गर्क कया। अॼु 2 हफ़्ता थिया नी बुखार में पियो, अञा मानी बि कोन्हे। वीचारा सभु पशु मुंहिंजा बुकिया पिया। को बि माण्हू कसम खणी वञे असांखे कुझु ॾिनो आहे? हिकिड़ा बुक जे वेगे मरनि पिया ॿिया पाणी जी वजह। मीरपुर ख़ासि वेझो ॻोठ इसाक फ़कीर जे बोर्ड मुतासिरनि जे दर्दनि जो पीड़ा जीव झोरण लॻो। सिम नाले जे किनारे खेमा खोड़े वेठल मुतासिरनि जा 5 ॿारड़ा हयाती विञाए वेठा। हिकु फोती ॿारड़े जी अमर जो चवणु आहे त शतजा गार्डर विकणी ॿिए पुट जी हयाती न बचाए सघियुसि। मुतासिरनि औरतुनि दाहींदे चयो त समूरी ज़िंदगी एॾा ॾुख न ॾिठा जेके 2 महीननि अंदरि ॾिठा आहिनि। को बि असांजो सहारो न आहे। हिकिड़ा ॿार बुख ते ॿिया वरी बीमारियुनि वॻे मरनि पिया। सूबाई वज़ीर सईद गनी कराची जे मसइलनि जो ज़िम्मेवार शहरनि खे करार ॾियण वारे पंहिंजे बयान जी वज़ाहत कंदे चयो आहे त शहरनि ते इल्ज़ाम नाहे लॻायो। उहो ज़रूर चयो हो त जिते हुकूमत जी कोताही हुजे उते सफ़ाई में शहरी किरदार अदा कनि। हुकूमत समूरी बजट रुगो सफ़ाई ते लॻाए तॾहिं बि कराची साफ़ न थी सघंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो त गटर लाइन्स बंदि करण ऐं पाणी लाइन्स टोड़ण हक़ीक़त आहे जंहिंजा वीडियो सबूत मौजूद आहिनि। मकानी चूंडुनि में MQM सां इतिहाद न थींदो, पर पुरुमीद आहियूं त कराची जे 2 क़ौमी तकनि ते पीपुल्स पार्टी कामयाबी माणींदी। हैदराबाद जी अदालत बिलाल काका क़त्ल केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। 9th जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में बिलाल काका केस जी ॿुधणी। नामज़द जवाबदार गिरफ़्तार न करण ते कावड़ जो इज़हार। फरियादी जे वकील मौक़िफ़ अख़्तियार कयो त केस में नामज़द जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि। पुलिस गिरफ़्तारी लाइ का बि कार्रवाई न पई करे।
अदालत रिमार्क्स ॾिना त ईंदड़ ॿुधणी ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पेश न कयो वियो त संदन सुञाणप कार्ड मिल्कियत ऐं बैंक अकाउंट्स सील कया वेंदा। ड्रग्स का ये डॉन है पर लगारी, तो इस पर हमारी काफ़ी अरसे से वर्किंग चल रही थी और इसको हमने तंबीह भी कराई हुई थी इलाके में, इनके कान पर जून नहीं रेंगी। रात को हमने जब रेड किया तो इन्होंने पुलिस क्योंकि शुरू में बहुत कम थी और उसमें हालांकि हमारी ASP भी थी और लेडी ऑफिसर थी जो हमारा कल्चर है सिंध का, तो उनको भी जो है इन्होंने पथराव किया और काफ़ी पुलिस को चोटें लगी। टंडे मोहम्मद खान बरसा मंछा जे अॾे ते छापे दौरान SP अली नाराजपर समेत 7 पुलिस एहलकारनि खे यरगमाल बणाइण वारे वाक़े खां पोइ ॻोठ 70 मोरी में पुलिस जो ऑपरेशन, केतिरा ई जवाबदार गिरफ़्तार करे वॾे मिक़दार में मंशात, गुटके ऐं मेन पुड़ी ठाहिण जूं मशीनूं हथ करण जी दावा। मुख्य जवाबदार अकबर लगारी फरार। वाक़े खां पोइ DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह ॻोठ 70 मोरी पहुतो। कड़ियो गंवर भरिसां बि पुलिस जी मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ाई। मंशात रखण जे इल्ज़ाम हेठि 14 ॼणा गिरफ़्तार। लाड़काने में IBA टेस्ट पास नौजवान पारां मास्तरी जो ऑर्डर न मिलण ते पाण खे बाहि ॾेई आपघात जी कोशिश। मास्तरी जे बाटरें वासी उम्मीदवार सदाम जून जो ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ लाड़कानो प्रेस क्लब आॾो पाण मथां पेट्रोल आरे बाहि ॾेई आपघात जी कोशिश कई। मौक़े ते मौजूद स्टाफ नौजवान खे बचाए वरितो। नौजवान इल्ज़ाम हयो त लिस्ट में नालो शामिल हुजण बावजूदि रिश्वत न ॾियण ते ऑफर ऑर्डर न पियो ॾिनो वञे। ऑफर ऑर्डर जारी करे बेरोज़गारी खां बचाए वञे। कुंडरी में अफ़सोसनाक वाक़ियो। बासर पारां मुबैना तौर नारी सां ज़्यादती जी कोशिश ते संदसि मुड़ुस पाण खे फाहो ॾेई छॾियो। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। कारिया पाड़े में नौजवान जावेद कासकली कमरे जी छत में रसो ॿधी आपघात जी कोशिश कई। संदसि वारसनि जो चवणु आहे त नौजवान जी घरवारी सां बासर ज़्यादती जी कोशिश कई, जंहिं तां नौजवान अहिड़ो क़दम खयो आहे। ICC T20 रैंकिंग में क़ौमी टीम जे विकेट कीपर मोहम्मद रिज़वान जी पहिरीं पोज़ीशन बरक़रार करे छॾी। भारत जे सूर्या कुमार यादव जो ॿियों ऐं क़ौमी कप्तान बाबर आज़म जो टियों नंबर। 3 मुल्की सीरीज़ में सुठी कारकर्दगी ॾेखारण ते न्यूज़ीलैंड जो डीन कॉनवी टॉप 5 बीटर्स में शामिल थी वियो।